अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक़ मिठू और बाबू हाला मौजू कलाम वाह कंहिं ख़ूब चयो आहे फितरत हिकु अहिड़ी कुवत आहे जो इंसान खे ख़ुशी ऐं सुकून जे तरफ़ वठी वेंदी आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे फितरत हिकु अहिड़ी कुवत आहे जो इंसान खे ख़ुशी ऐं सुकून जे तरफ़ वठी वेंदी आहे। जेको फितरत खां सिखंदो आहे उहो इल्म ऐं टेक्नोलॉजीअ में अॻियां वधी वेंदो आहे। जेको फितरत खां सिखंदो आहे उहो इल्म ऐं टेक्नोलॉजीअ में अॻियां वधी वेंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे फितरत हिकु अहिड़ी कुवत आहे जो इंसान खे ख़ुशी ऐं सुकून जे तरफ़ वठी वेंदो आहे। तख़लीक़ी सोच जो बहितरीन मुज़ाहिरो अहिड़ो मंज़र तख़लीक़ कयो जो तख़लीक़ी सलाहियतुनि खे कहिड़ी बि शइ जो ख़ूबसूरत बणाए सघिबो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे फितरत हिकु अहिड़ी कुवत आहे जो इंसान खे ख़ुशी ऐं सुकून जे तरफ़ वठी वेंदी आहे। मुक़रर हद खां वधीक हिसास न थियणु घुरिजे। हिकु हिसास तक़रीबन घणो मुश्किल पंहिंजे पाण लाइ ॼण पैदा कंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे फितरत हिकु अहिड़ी कुवत आहे जो इंसान खे ख़ुशी ऐं सुकून जे तरफ़ वठी वेंदी आहे। अहिड़ो एतिरो ख़ूबसूरत छो थो ॾिसण में अचे उन करे जो तव्हां उन जे बारे में छा था सोचियो इहो उन जी परवाह कोन कंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे फितरत हिकु अहिड़ी कुवत आहे जो इंसान खे ख़ुशी ऐं सुकून जे तरफ़ वठी वेंदी आहे। केर बि तव्हांखे कमतर साबित नथो करे सघे जेसीं ताईं तव्हां पाण नथा चाहियो। ख़ुदि एतमादी कामयाबीअ जे तरफ़ पहिरियों कदम आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे फितरत हिकु अहिड़ी कुवत आहे जो इंसान खे ख़ुशी ऐं सुकून जे तरफ़ वठी वेंदी आहे।